शामिल का नाज़रीन हैदराबाद वे जो हुसरी पुलिस मकतूल अहलकार जे मुख्य जवाबदार के गिरफ्तार करण जी दावा कया है। पुलिस मूजिब 10 ॾींहं अॻु टंडे फज़ल वारे इलाइक़े में अहलकार जुमन खोसो के क़तल करे संदसि भाउ के ज़ख़्मी कयो वियो हो। SHO हुसरी ॿुधायो त अहलकार जे क़तल केस में मुलविस मुख्य जवाबदार वज़ीर खोसे के बंदूक समेत गिरफ्तार कयो वियो आहे। SHO ग़ुलाम मुस्तफ़ा आकलानी ॿुधायो त मकतूल बलोचिस्तान में ड्यूटी कंदो हो, जेको ईद जी मोकलन ते ॻोठ आयल हो। हुन ॿुधायो त अहिड़े वाक़े जो केस मकतूल जे भाउ मोहम्मद ख़ान जी फरियाद ते 5 ॼणनि ख़िलाफ़ दाख़िल कयो वियो आहे। कंबर में पैसनि जी ॾेती लेती तां क़त्ल वारे मामले जी हल चांडिया बिरादरी जो कठ थी गुज़रियो। चांडिया कबीले जे सामराणी पाड़े जो रईस मोहम्मद पन्हा चांडियो जे सरपंची में मसले जे हल शाहनवाज़ खान चांडियो जी रिहाइशगाह ते कठ पहुतो, जंहिंमें समाराणी पाड़े जे तमनदार बशीर चांडियो, नज़ीर चांडियो समेत पाड़े जे माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते मोहम्मद पन्हा चांडियो चयो त 4 महीना अॻु कंबर जे ॻोठ जमाल खान चांडियो में पैसनि जे मामले तां कासमाणी पाड़े जे 2 धुरियुनि में झेड़ो थी पियो हो, जंहिंमें 2 ॼणा ज़हूर ऐं सिराज क़त्ल थी विया हुआ ऐं अली अहमद हसनैन ज़ख़्मी थी पिया हुआ। हुननि ॿिन्ही धुरियुनि खे हिदायत कंदे चयो त मामले खे हल करियो, जेकॾहिं हाणे कंहिं बि अॻिराई कई त हू कंहिं सां गॾु न बीहंदा। ठठे मां 2 ॾींहं अॻु फुर दौरान मुज़ाहिमत ते क़त्ल थी वियल वापारी जा कातिल गिरफ़्तार न थी सघिया। वारसनि पारां जवाबदारनि जी गिरफ़्तारी वारी मोहलत ख़त्म थियण ते DIG मकतूल जे वारसनि खां वधीक मोहलत घुरी वरिती। DIG पीर मोहम्मद शाह, SSP अदील चांडियो मकतूल जे तॾे ते पहुची विया। DIG पारां जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार करण जी ख़ातिरी कराई वई। शहदादकोट में पानी जे वारे ते वियल 3 हारियुनि खे नांग कखे विधो। ॻोठ अली हसन बिरोही जे रहवासियुनि करीम बख्श बिरोही, बशीर मक्सी ऐं नज़ीर मक्सी खे नांग कखे विधो। वाक़े बैदि वारसनि ज़ख़्मियुनि खे इस्पताल मुंतक़िल कयो, जॾहिं त करीम बख्श जी हालत गणती जोगी हुजण करे खेसि लाड़काणो इस्पताल मुंतक़िल कयो वियो। वारसनि जो चवणु आहे त नौजवान करीम बख्श बिरोही ज़मीन ते वियल हो त खेसि नांग कखे वियो। लालू राइक वेझो ट्रांसफार्मर मां घर जी बिजली ठाहिण दौरान करंट लॻण सबबि नौजवान फौत थी वियो। ॻोठ ख़ैर मोहम्मद विका में ट्रांसफार्मर मां बिजली जो करंट लॻण सबबि 26 वरे जो साबिर हुसैन लांडर मौक़े ते फौत थी वियो। वाक़े बैदि वारसनि नौजवान खे इस्पताल मुंतक़िल कयो, जिते डॉक्टरनि संदसि फौत थियण जी तस्दीक करे छॾी। नौजवान जो लाश घर पहुचण ते वारसनि में कोहराम मची वियो। खैरपुर वेझो अणॼातल हथियारबंदनि जी फायरिंग में पुलिस एहलकार ज़ख़्मी थी पियो। डबर पाड़े में मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि जी फायरिंग में पुलिस एहलकार अल्लाह वसायो मीराणी ज़ख़्मी थी पियो। पुलिस मूजिब अल्लाह वसायो मीराणी ड्यूटी तां घर वापसि वञी रहियो हो त हथियारबंदनि गोलियूं हणी ज़ख़्मी करे छॾियो। ज़ख़्मी पुलिस एहलकार खे सिविल अस्पताल खैरपुर जे एमरजेंसी वार्ड में मुंतक़िल कयो वियो। पुलिस जो चवणु आहे त जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ कार्रवायूं जारी आहिनि। मिठाणी में बरसाती पानी बीहजी वञण सबबि गंदगी पखिड़िजी वई। ॿारड़ा गैस्ट्रो मर्ज़ समेत मुख़्तलिफ़ बीमारियुनि में वकोड़जी विया। इलाइक़े वासी ॿुधायो त तेज़ बरसातुनि खां पोइ शहर जी सफ़ाई न कई वई, जंहिं सबबि इलाइक़े में गंदगी जा ढेर लॻी विया आहिनि। उन्हनि चयो त इलाइक़े में गंदगी सबबि ॿारड़ा गैस्ट्रो मर्ज़ में वकोड़जी विया आहिनि। सरकारी अस्पतालुनि में मरीज़नि लाइ का बि सहूलियत मौजूदु न आहे। उन्हनि सिहत खाते जे आला इख़्तियारियुनि खां मुतालबो कयो त मिठाणी अस्पताल में गैस्ट्रो जे ख़ात्मे लाइ सहूलियत फ़राहम करे इंसानी जानियूं बचायूं वञनि।
खानपुर महर में गेस्ट्रो वबाई सूरत इख्तियार करे केतराई बारड़ा गेस्ट्रो में मुब्तला थी विया। गोट जाफर मलिक समेत मुख्तलिफ गोठन में केतराई बारड़ा कबीर सकीना सोनिया ऐं नजमा गेस्ट्रो जे मर्ज़ में मुब्तला थी विया। वाज़िर है त गुज़िरियल ॾींहुं ब मासूम भाउ ऐं भेण गेस्ट्रो विघे फौत थी विया हुआ। इलाइक़े वासियुनि मूजिब सेहत खाते पारां के बि जोगा क़दम न खिया विया जंहिं सबब गेस्ट्रो तेज़ी सां फैलिजी रहियो आहे। उन मौक़े ते ॿारनि जूं बीमारियुनि में माहिर डॉक्टर पवन कुमार चयो त 60 खां 70% OPD गेस्ट्रो जी आहे। सेहत खाते के बि उपा न वरिता आहिनि। खैरपुर में 3 ॾींहं अॻु सिविल अस्पताल मां पुरस्कार तौर गुम थियल मासूम नीगर जो को ॾस पतो न पियो। वारसनि में मायूसी जी लहर छायल आहे। वारसनि ॿुधायो त 3 ॾींहं अॻु मासूम नीगर इस्माइल कलोड़ो सिविल अस्पताल मां पुरस्कार तौर गुम थी वियो जंहिं जो को पतो न पइजी सघियो आहे। नीगर जे पीउ उमर कलोड़े ॿुधायो त उहो सिविल अस्पताल में दाख़िल संदसि धीउ सां मिलण आयो त जितां संदसि पुटु ओचितो गुम थी वियो। हुन ॿुधायो त नीगर जे लापता थियण बाबति सेक्शन ते NC दाख़िल कराई आहे। शक आहे त खेसि अगवा कयो वियो आहे। मुतासिर पीउ ॿुधायो त गुम थियल पुट जी बाज़ेबी लाइ NC कटराइण बावजूदि पुलिस के बि संजीदा क़दम न खंया आहिनि। हुननि SSP खैरपुर ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो त संदसि लापता नीगरनि जी ॻोल्हा में मदद करे मायूसी ख़त्म कई वञे। सुल्तानकोट जी सिविल अस्पताल बिल्डिंग जी छित बरसात सबब किरी पई। तेज बरसातुनि सबब ज़बूहाल बणियल सिविल अस्पताल जे मेल ऐं फीमेल वार्ड जी छित किरी पई। छित किरण सबब अस्पताल में दाख़िल मरीज़ दरबदर थी विया। छित किरण सबब रिसेप्शन, लेबर रूम, EPI रूम, कार्नर कैविटी रूम, एमरजेंसी ऐं डेंटल रूम मुकम्मल तौर नाकारा बणिजी विया। खानपुर महर में अणजातल हथियारबंदन माल चारींदड़ पीरसन के अगवा करे विया। गोठ सोनू पिताफी में जवाबदारन माल चारींदड़ पीरसन फजल मोहम्मद सुमरे के हथियारन के जोर ते अगवा करे विया। मुगवी जे वारसनि इल्ज़ाम मड़ींदे चयो त अकरम पिताफी नाले शख्स संदन पीरसन के अगवा करे वियो आहे। हुननि ॿुधायो त पुलिस जवाबदारन खे गिरफ़्तार करण बदिरां राजूनी कोशिशुनि तहत वापसि करण में रुधल आहे। हुननि IG सिंध खां मुतालबो कयो त वाक़े जो नोटिस वठी मुगवी खे बाज़ियाब करायो वञे। खबर शामिल कंदासीं। अहमदपुर वेझो 2 ॾींहंनि खां कराची में गुम थी वियल नौजवान जी बाज़ियाबी लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। गोठ ख्वाजा जो रहवासी 18 वरे जो नौजवान राशिद अली पुट नेक मोहम्मद ख्वाजा कराची जे कायदाबाद वारे इलाइक़े में पुरस्कार नमूने गुम थी वियो। नौजवान जे भाउ अल्ताफ़ ॿुधायो त लापता थियल भाउ जो दिमाग़ी तवाज़ुन दुरुस्त न आहे। भेण सां मिलण कराची वियो त पुरस्कार तौर गुम थी वियो। हुन ॿुधायो त भाउ जे लापता थियण बाबति कराची पुलिस के इतला ॾिनो, पोइ भाउ जो अञा ताईं को पतो पइजी न सघियो आहे। मीरवा घोड़चाणी वेझो शादीशुदा पोहरियत नौजवान पुरस्कार नमूने गुम थी वियो। गोठ हाजी सगीर मुहाजिर वासी 35 वरे जो शादीशुदा नौजवान पोहरियत टीकम दास कोहली पुरस्कार नमूने गुम थी वियो। गुम थियल नौजवान जे वारसनि जो चवणु आहे त 2 ॾींहं अॻु हू डिगड़ी में माइटनि ॾांहुं वियो हो जेको वापसि न मोटियो। संदसि चवणु हो त कंहिं सां दुश्मनी न आहे। लाॻापियल थाणे ते इतला ॾियण बावजूदि पुलिस कख वञी बीणू न कयो। हुननि आला इख्तियारियुनि खे अपील कई त नौजवान जी ॻोल्हा में मदद करे बेचैनी ख़त्म कई वञे। कोट लालू में कुछ ॾींहं अॻु मुबैना तौर अगवा कयल नारी जी बाज़ियाबी लाइ वारसनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुगवी नारी जे पीउ ॿुधायो त कुछ ॾींहं अॻु हथियारबंदनि घर ते हमलो करे नारी सुघड़ मरी खे मुबैना तौर अगवा करे विया। हुननि ॿुधायो त नारी जे अगवा बाबति 20 जवाबदारनि ख़िलाफ़ कोट लालू थाणे ते केस दाख़िल करायो पर पुलिस के बि संजीदा क़दम न खंया आहिनि। हुन ॿुधायो त नारी जो अगवा केस में दिलबर, तैमूर, ज़मीर, काशिफ, अकरम, तुराब, अख्तर समेत 20 ॼणनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो। पुलिस मूजिब जवाबदारनि जे घर ते चढ़ाई कई वई पर जवाबदार घर ख़ाली करे फरार थी विया आहिनि।
कश्मीर में दुकानदार मुबैना मोटरसाइकिल चोर के पकड़े पुलिस हवाले कर छड़ियो। खोसा मोबाइल मार्केट में दुकानदार मुबैना मोटरसाइकिल चाबी चोर के पकड़े मारकुट बैद पुलिस हवाले कर छड़ियो। पुलिस मुजिब दुकानदार एक जवाबदार की मोटरसाइकिल चाबी चोर जे इल्जाम हेठ पकड़ियो आहे। पुलिस मुजिब जवाबदार खान जांच कई पी वने। मीरवा गोचाणी में वाटर सप्लाई स्कीम जो मरम्मती कम न थियण ते डिप्टी कमिश्नर नोटिस वठी छॾियो। वाटर सप्लाई लाइन गुज़िरियल 15 ॾींहनि खां टुटण हुअण सबबि शहर जी अधु आबादी पीअण जे पाणी ले परेशान आहे। धरती टीवी ते ख़बर नशर थियण बैदि डिप्टी कमिश्नर मीरपुर ख़ास पारां नोटिस वरितो वियो। डिप्टी कमिश्नर मीरपुर ख़ास पारां वाटर सप्लाई स्कीम जो फौरी तौर ते कम शुरू कराइण जो हुकुम जारी कयो। डिप्टी कमिश्नर जे हुकुम बैदि इंतज़ामिया पारां लाइन जो कम शुरू करे छॾियो। हैदराबाद की अदालत नई तकबंदियुनि खिलाफ दरख्वास्तों ते महफूज थियल फैसलो जारी कंदे 31 दरख्वास्तों रद्द करे छड़ियूं। सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद ते आमशोरोबद्दीन ऐं टंडो मोहम्मद खान ज़िलनि मां लाॻापियल शहरीन वकीलनि मार्फत धारदार दरख्वास्तूं दाख़िल करायूं। दरख्वास्त में ॼाणायो वियो त चूंड कमीशन पुराणियुनि यूसीस जूं देहूं ऐं ॻोठ टोड़े नयूं यूनियन काउंसिलनि में शामिल करे छॾियो आहिनि। वकीलनि ॼाणायो त नयनि तकबंदियुनि दौरान इलाइक़े वासियुनि जा एतिराज़ न ॿुधा विया, जॾहिं त चूंड कमीशन खे आइन तहत शहरियुनि जा तहफ़ुज़ात ख़त्म करणु घुरिजनि हा। चूंड कमीशन मूजिब तकबंदियुनि वारो मरहलो आइन ऐं कानून के नज़र में रखंदे मुकम्मल कयो आहे। लाॻापियल ज़िलनि जे अमलदारनि मूजिब ज़िले में वधीक वार्ड टोड़े टाउन ऐं यूनियन कमेटियूं ठहण सां अवाम खे बहितर सहूलियतूं फराहम थी सघनि थियूं। अदालत फ़ैसिलो ॾिनो त वक़्तु पूरो आहे, उन लाइ हाणे मुमकिन नाहे त तकबंदियुनि जी ॿीहर जोड़जक थी सघे। अदालत हफ़्ते बैदि महफूज़ थियल फ़ैसिलो जारी कंदे समूरनि दरख़्वास्तुनि खे रद्द करे छॾियो। शहदादकोट में डिप्टी कमिश्नर कंबर शहदादकोट की अगवानी में मोहरमुल हराम के इंतजामन के हवाले से आला सतही इजलास कोठायो वियो। इजलास में एसएसपी कंबर शहदादकोट, डीएसआर रेंजर्स, एडिशनल डिप्टी कमिश्नर डीएचओ कंबर ऐं ॿियनि शिरकत कई। डिप्टी कमिश्नर जावेद नबी कोसो ॿुधायो त मोहरमुल हराम के हवाले से ज़ाब्ते इख़लाक़ ते मुकम्मल तौर अमल दरामद करण सां गॾु हिफ़ाज़ती इंतजाम भी बेहतर कया वञनि। हुन चयो त मज़हबी हमआहंगी पैदा करण में मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र जे आलमनि सगोरनि जो हमेशा मस्बत ऐं अहम किरदार रहियो आहे। हुननि असिस्टेंट कमिश्नर के हिदायत की त पंहिंजनि तालुकनि में मोहरमुल हराम के हवाले से कंट्रोल रूम कायम कया वञनि। डिप्टी कमिश्नर चयो तालुकनि में समूरनि स्टेक होल्डरनि सां पंहिंजे तालुकनि में इजलास कोठाए पेश ईंदड़ मसइलनि बाबति ॻाल्हाए रिपोर्ट पेश कई वञे। मुरीद शाख वेझो ॿेड़ी ऊंधी थियण सबबि फौत थियलनि जे वारसनि ख़दशो ज़ाहिर कयो आहे त अञा बि संदन कुझु माण्हुनि जा लाश हथ न आया आहिनि। कुझु ॾींहं अॻु ॼानियुनि सां भरियल ॿेड़ी सिंधु दरिया में ऊंधी थियण सबबि औरतुनि ऐं ॿारनि समेत 28 ॼणनि जा लाश कढिया विया हुआ। ॿेड़ी में ॿुॾी फौत थियलनि जे वारसनि ख़दशो ज़ाहिर कयो आहे त संदन कुझु माण्हू अञा बि लापता आहिनि, जिन जी ॻोल्हा कई वञे। होॾां ज़रियनि मूजिब रेस्क्यू ऑपरेशन बंदि कयो वियो आहे, जॾहिं त इंतज़ामिया अञा ताईं वाक़िए वारे हंधि मौजूदु आहे। यादि रहे त कुझु ॾींहं अॻु ॼानियुनि सां भरियल ॿेड़ी सिंधु दरिया में ऊंधी थी हुई, जंहिं सबबि 28 जानियूं मौत जो खाज बणिजी वयूं हुयूं। अगड़ा में बासर के ॻोठाणनि वोट ॾियण खां इनकार करे छॾियो। वॾेरे मच्छरजी ॻोठ में ठहियल नालियूं डाहराए पट करे छॾियूं। ॻोठ दरगाह फ़कीर नानक यूसुफ जे रहवासियुनि सखी ग़ुलाम हुसैन भंबरो, लालड़ भंबरो, सज्जाद अली भंबरो ऐं ॿियनि बासर ज़ाकिर हुसैन खोखर, बशीर खोखर जे नाजाइज़नि ख़िलाफ़ एहतजाज कयो। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे हुननि चयो त इंतिहाई ग़रीब आहिनि, घरनि आॾो पाणी नेकाल लाइ चूंडियल नुमाइंदनि के बि क़दम न खिया, जंहिं सबबि कंहिंखे बि वोट नथा ॾेई सघनि। हुननि आला इख़्तियारियुनि खां घुर कई त बासरनि जी धमकियुनि जो नोटिस वठी इंसाफ़ सां गॾु खेनि तहफ़ुज़ फराहम कयो वञे।
खैरपुर में म्यूनसिपल कमेटी मां अमलो रमज़ान शाह ट्रेड सेंटर में कायम दुकान सील कर पहुंची वियो। अमले ऐं दुकानदारनि में मुंह मारी थी पई। उन मौके ते दुकानदारनि दाहींदे चयो त म्यूनसिपल अमलो बिना कंहिं नोटिस जे दुकान सील कया। अहिड़े अमल खां रोकण ते म्यूनसिपल अमले इख़लाक़ी ॿोली इस्तेमाल कई। दुकानदारनि चयो त म्यूनसिपल इंतज़ामिया जी लापरवाही सबबि सेंटर तबाह थी वियो आहे। गुज़िरियल 4 सालनि खां सेंटर जी सफ़ाई सुथराई ऐं मरम्मत न थियण सबबि सेंटर ज़बू हाल थी वियो आहे। संदसि चवणो त म्यूनसिपल इंतज़ामिया ॿियनि दुकानदारनि खां रिश्वत वठी दुकान बंदि कराए खेनि ॾियणु चाहे थी। हुननि चिताड़ींदे चयो त म्यूनसिपल इंतज़ामिया नाजाइज़ बंदि न कयूं त सख़्तु एहतिजाज कयो वेंदो। लाड़काने जे तालुके बाकराणी जे ॻोठ बंगुल अबड़ो जे रहवासी बासर माइटनि जे ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतिजाज कयो। रहवासी हाजी रोशन अबड़ो, अब्दुल सत्तार अबड़ो पंहिंजे ॿियनि घरबातियुनि हबीबा सहतल, अता ख़ातून, मुख़्तार ऐं ॿियनि सां गॾु एहतिजाज कयो। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे हुननि चयो त 2 महीना अॻु 20 मई ते ज़हनी मरीज़ राणी ज़ाल अदल अबड़ो पाण खे बंदूक जो फायर करे घर में आपघात कयो हो। 4 ॾींहनि खां पोइ फोतन जो भाउ ख़ादिम अबड़ो जी फरियाद ते आपघाती जो इल्ज़ाम असां ते मड़ियो वियो। बाकराणी थाणे ते केस पिणु दाख़िल कयो वियो। हुननि चयो त वाक़े सां को बि तालुक़ न आहे। बेगुनाह दाख़िल केस ख़तमु करे मामले जी अणधुरी जांच करे इंसाफ़ कयो वञे।